अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। यूसी मुरीद खोसो जे ॻोठ केटी खोसा जी ग़रीब औरत मसमात राणी जा 2 पुट आयल ट्रैक्टर ज़रिए रोड हादसे में फौत थी विया हुआ। उन्हनि जी अमर अञा ताईं पुटनि जी जुदाई में गम लथो ई न आहे। तेसीं ताईं खेसि टंग जो ज़ख़्म वधी वियो जेको नासूर थी पियो आहे। काफ़ी इलाज करण बावजूद मसमात राणी जे ज़ख़्म में को फ़र्क़ु न आयो आहे। इंसानियत नाते दर्द रखंदड़ माण्हू ऐं कंहिं मसिया जी मुंतज़र आहे। वधीक ॾिसूं था चूअर जमाली का शाहीन न्यूज़ जे रिपोर्टर शौकत शाह जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, यूसी मुरीद खोसा जे ॻोठ केटी खोसा में मौजूद आहियूं, जितां जो हिकु ग़रीब ख़ानदान जी औरत जंहिंजा 2 पुट रोड एक्सीडेंट में शहीद थी विया हुआ। ऐं अचो त खां वीचार वठूं। अब्बा मुंहिंजा 2 पुट एक्सीडेंट में फौत थी विया। मुड़ुस जॾो नाबीन ते वेठो, मूंखे धको आयो बरसात में मूंखे कट थी विया, टंग में टंग सॼी मुंहिंजी ख़राब थी वई आहे। हाणे असांजो न धणी न साईं को इलाज कराए, असांखे खाइण लाइ बि नथो मिले। हेतिरा नुमाइंदा आहिनि त न कंहिं हथ खणी कोन न्यायो आहे त कोई पाड़े जा ग़रीब आहिनि। असीं मिसकिन आहियूं। अर्ज़ु इहो था करियूं त ख़ुदा कारण को इलाज असांजो करायो। हाणे असीं त सफ़ा खट दाख़िल पिया आहियूं, उथारीनि ॿिया विहारीनि ॿिया। हाणे असीं नंढड़ा का माण्हू केॾा वञूं। मेहरबानी करे मुझे घर बच्चा बुख में मरे, नंढड़ा बच्चा सिंगा बच्चा मिले बुख में मरे अल्लाह सन के हिदायत दे, गरीब सां मदद करें। शाहीन न्यूज़ से शौकत शाह, कैमरामैन मीर हसन खोसा।